मुफ्ती साहब, मां जैज़ कैश जो कम कयां तो, मां 1000 रुपया मोकलण या कढी ॾियण जा 20 रुपया मथे वठां थो। छा मथियां 20 रुपया वठण जाइज़ आहिनि? साईं, इन मसइले जी मुकम्मल वज़ाहत कयो। इहे जेके जैज़ कैश जा मसाइल हन, जैज़ कैश हुजे या इज़ी पैसा हुजे या इज़ी लोड हुजे या एडवांस हुजे, इनखे चङी तरह सम्झो। सब खां पहिरियां जेकॾहिं को माण्हू जैज़ कैश जो कमु करणु चाहे थो, दुकान खोले, पंहिंजो अकाउंट ठाहे, उन में पैसा विझराए हिकिड़ी सर्विस मुहैया करे थो, माण्हुनि जे लाइ हिकिड़ो सहूलियत जो कमु करे थो, त मुंहिंजे ज़रिए सां माण्हुनि खे इहो फ़ाइदो मिलंदो त जंहिंखे पैसा कढाइणा हूंदा मूंखां कढाईंदो, जंहिंखे मोकिलणा हूंदा उहो बि मूं ॾे ईंदो, यानी उहो पंहिंजे अकाउंट मां मूं ॾे पैसा मोकिलींदो, मां उनखे कैश जी सूरत में पैसा ॾींदुसि। इहा हिकिड़ी सर्विस आहे। इन सर्विस ॾियण जे करे अॻिलो शख़्स तव्हां खां 10 रुपया 1000 ते वठे थो या 20 रुपया 1000 ते वठे थो, त इहे 10 ऐं 20 इहा सर्विस जी उजरत आहे। उहा जेकी तव्हांखे सहूलियत मुहैया करे थो, उन सहूलियत जी इहा उजरत आहे। इहा जाइज़ आहे, हराम न। इन जो मतिलबु इहो न आहे त उहो 1000 ॾेई करे 1010 रुपया वठे थो, बल्कि उहो तव्हांखे पैसा कैश ॾियण जी जेकी सहूलियत आहे, उन सहूलियत जी उजरत वठे थो। इहा उजरत वठणु जाइज़ आहे। ऐं इन जैज़ कैश जे अंदरि हिकिड़ो ॿियो मसइलो पैदा थींदो आहे त जैज़ कैश जॾहिं तव्हां अकाउंट ठाहियो था, उन में पैसा रखो था, त पैसनि जे करे तव्हांखे कॾहिं 30 मिंट फ्री मिलनि था या 50 फ्री मिनट मिलनि था या MB मिले थी, त इहा इस्तेमालु करणु सही आहे या न? इहो बि जैज़ कैश सां मुतालिक़ मसइलो आहे। त यादि रखो, जॾहिं तव्हां अकाउंट ठाहियो था, उन में पैसा रखो था, 1000 रखो या 10,000 रखो, उहे समूरा पैसा तव्हां कंपनी खे कर्ज़ जे तौरु ॾियो था। तव्हां जैज़ कैश में रखिया, मतिलबु तव्हां जैज़ जी कंपनी खे 1000 रुपयो कर्ज़ ॾिनो आहे। हाणे इन कर्ज़ जी सूरत में जेकॾहिं तव्हांखे का सहूलियत ॾिए थी, त उहा सहूलियत हराम आहे। छो त नबी साईं फरमायो, कुल्लु कर्ज़िन जर्र नफ़अन फहुव रिबा। जेकी बि सहूलियत, जेको बि फ़ाइदो तव्हांखे कर्ज़ ॾियण जी सूरत में मिले, उहो फ़ाइदो हराम आहे, कंहिं बि क़िस्म जो आहे। त इन सूरत में जेकॾहिं तव्हां पंहिंजे अकाउंट मां कंहिं ॿिए शख़्स जे अकाउंट में पैसा मोकिलियो था या कंहिंजे इज़ी लोड मोकिलियो था, ऐं इन ट्रांज़ेक्शन जी सूरत में हिकु भेरो तव्हांखे फ्री मिनट मिलनि था या MB मिले थी, त उहा जाइज़ आहे। हिकु भेरो ट्रांज़ेक्शन जी सूरत में, हर भेरे तव्हांखे मिलनि, तव्हांजे अकाउंट में जेसीं ताईं पैसा मौजूदु आहिनि, हर महीने तव्हांखे फ्री मिनट मिलंदा रहनि, इहे हराम आहिनि। टियों मसइलो आहे उधार जो। बाज़ मरतबा कंपनी वारा तव्हांखे उधार पैसा ॾींदा आहिनि, 50 रुपयो या 100 रुपयो उधार ॾींदा आहिनि। जॾहिं उहे उधार वापसि वठंदा आहिनि, त 5 रुपया 10 रुपया मथे कटींदा आहिनि, त इहो सूद आहे। छो त इहे उधार जी सूरत में 100 रुपयो ॾेई वरी 5 रुपया मथे जेका वठनि था, इहो सूद आहे ऐं हराम आहे। ऐं बाज़ माण्हू इहा शिकायत कंदा आहिनि त कंपनी वारा बग़ैर घुरण जे ज़बरदस्ती असांखे उधार ॾियनि था, एडवांस अची वञे थो। त इन जो हल इहो आहे, तव्हां कंपनी जे नुमाइंदे सां ॻाल्हाए करे उनखे वाज़े तौरु इहो सम्झाए छॾियो त मूंखे कंहिं क़िस्म जो कंपनी जी तरफ़ां कर्ज़ ऐं उधार न खपे। मूं वटि बैलेंस मुकी वञे त मुंहिंजी कॉल काॾी न वञे, मुंहिंजो इंटरनेट न हले, मूंखे कर्ज़ न खपे। छो त तव्हांजे इन कर्ज़ ॾियण जे करे मां सूद जहिड़े गुनाह में शामिल थियां थो। त कंपनी वारनि खां इहो ॻाल्हाए मुकम्मल कर्ज़ वारो सिस्टम ख़तमु कराए छॾियो।